बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह निसा रुकू नंबर 17। बेशक अल्लाह ही ॾोह न बख़्शींदो जो कंहिंखे साणसि शरीक कयो वञे ऐं उन खां सवाइ ॿियो गुनाह जंहिं लाइ घुरंदो तंहिंखे बख़्शींदो, ऐं जेको अल्लाह सां कंहिंखे शरीक बणाईंदो सो बेशक वॾी भुल में भुलियो। ही मुशरिक इन अल्लाह खां सवाइ उन अल्लाह खां सवाइ औरतुनि खे ई सॾींदा आहिनि ऐं दर हक़ीक़त में तड़ियल शैतान खां सवाइ ॿिए खे न सॾींदा आहिनि। उन ते अल्लाह लानत कई आहे ऐं शैतान चयो त तुंहिंजे ॿाननि मां मुक़ररु कयल हिसो ज़रूरु वठंदुसि ऐं खेनि ज़रूरु गुमराह कंदुसि ऐं खेनि ज़रूरु सदुनि में विझंदुसि ऐं खेनि ज़रूरु हुकुम कंदुसि। पोइ ज़रूरु ढोरनि जे कननि खे चीरींदा ऐं ज़रूरु हुकुम कंदुसि त अल्लाह जे जोड़ियल सूरत खे फिटाईंदा रहंदा, ऐं जेको अल्लाह खां सवाइ शैतान खे दोस्त करे वठंदो तंहिं बेशक पधिरो छीयो पातो शैतान खेनि अंजाम ॾींदो आहे ऐं खेनि सदनि में विझंदो आहे, ऐं शैतान ठॻीअ खां सवाइ ॿियो को अंजाम न ॾींदो अथनि। अहिड़नि माण्हुनि जी जाइ दोज़ख़ आहे ऐं उन खां भॼण जी का वाह न लहंदा, ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खे सुॻो ई अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदासूं जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि, मझनि सदाईं हमेशा रहण वारा आहिनि। इहो अल्लाह जो पको अंजाम आहे ऐं अंजाम ॾियण में अल्लाह खां वधीक सचो केरु आहे। ऐं न की अव्हां जे सदुनि ते ऐं न की किताब वारनि जे सदनि ते छुटकारो आहे। जेको का मदाई कंदो तंहिंखे उन जी सज़ा ॾिबी, ऐं अल्लाह खां सवाइ पाण लाइ न को संभालींदड़ ऐं न को मददगार लहंदो। जेकी माण्हू मर्द या ज़ाल मोमिन थी चङा कम कंदा आहिनि से बेहिश्त में घिड़ंदा ऐं तिर जेतिरो बि ज़ुल्म न कबनि, ऐं दीन जे करे उन्हीअ खां वधीक चङो केरु आहे जेको पंहिंजो मुंहुं सिर अल्लाह लाइ निवायो ऐं उहो चङाई कंदड़ आहे। ऐं इब्राहीम हनीफ़ हिकु तरीफ़े जे दीन जी पैरवी कई अथसि ऐं अल्लाह इब्राहीम खे पंहिंजो ख़ासि दोस्त बणायो आहे, ऐं जेकी आसमाननि में ऐं जेकी ज़मीननि में आहे सो अल्लाह जो आहे, ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते घेरो कंदड़ आहे।